हे हरे। मनु शत्रुपा जॾहिं विवाह कयो उन्हनि खे 5 संतान थी। ध्यान ॾिजो, 2 पुट 3 न्याणूं। संतान में पुत्र थिया प्रियव्रत ऐं नंढो पुट थियो उत्तानपाद। 3 न्याणियूं जेके थियूं आकुति, देवहूति, प्रसूति। आकुति वॾी, उन्हनि जी धीअ थी। चओ हरे राम। जंहिंजो रुचि प्रजापतिअ सां विवाह थियो, जाते साक्षात भगवान पाण पंहिंजे स्वरूप में प्रकट थिया। आकुति माता, चओ हरे राम। यज्ञ नारायण भगवान प्रकट थिया। बोलो यज्ञ नारायण भगवान की। विची जेकी धीअ हुई उन्हनि जी माता देवहूति, उन्हनि जो विवाह थियो देवहूति माता जो करदम ऋषि सां। महान ऋषि करदम ऋषि भारी तपस्या कई, भगवान दर्शन ॾिनो। छा था चाहियो? तव्हांखे तो चाहियां, तव्हां जहिड़ो पुटु खपे। भगवान चयो मां जहिड़ो? अरे एको हम न द्वितीयो अस्ति। मां जहिड़ो त मां ई आहियां, ॿियो त कोई आहे कोन। ऐं मां त वरी वचन ॾिनो आहे तव्हांखे, काई ॻाल्हि न आहे। भगवान प्रभु चवनि था हे ऋषि मां ई तव्हांजो पुटु बणिजी ईंदुमि। चओ हरे राम। देवहूति माता जो विवाह थियो करदम ऋषिअ सां। ऐं 3 जेकी हुई उन्हनि जी न्याणी माता प्रसूति, उन्हनि जो विवाह थियो दक्ष सां। चओ जय श्री कृष्ण। दक्ष महाराज खे 16 धीअर थियूं। 13 धीअर जो विवाह थियो धर्म भगवान सां। चओ हरे राम। जंहिंमें यज्ञ भगवान प्रकट थिया, उन्हनि जो विवाह थियो वरी दक्षिणा सां। तॾहिं चवंदा आहिनि भैया यज्ञ करायो तई दक्षिणा बि ॾे, दक्षिणा जे बिना यज्ञ अधूरो थींदो आहे। अच्छा, नंढी जेकी धीअर हुई उन्हनि जी सती माता, उन्हनि जो विवाह थियो शिव भगवान सां। चओ हरे राम।